अवी ॾिसी रहिया आहियो F9 न्यूज़। निंदो मां ग़ुलाम हैदर बुलेती जी रिपोर्ट शामिल कंदासीं। निंदो लग ॻोठ चयल जी में पीरसन औरत मुस्तफ़ा सकीना मला पंहिंजे पुट मुस्तफ़ा मला सां गॾु निंदो प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त निंदो पुलिस ते इल्ज़ाम हयो आहे त निंदो पुलिस मुंहिंजे पुट मुस्तफ़ा सां झेड़ो करे टंग टोड़ींदड़ बाअसर अमीन बुरगड़ी, शफ़ी बुरगड़ी ऐं मोहम्मद अली पुट ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां असांखे धमकियूं ॾेई रही आहे। हुन वधीक चयो त बाअसर कुझु ॾींहं अॻु गार्ड चोरी के इल्ज़ाम में मुझे पुट के झले सख्त तशद्दुद करे टंग टोड़ी, जंहिंजो सर्टिफिकेट मिलण बाद FIR दाख़िल करण बावजूद भी निदो पुलिस 5 ॾींहनि खां जवाबदार खे गिरफ़्तार न कयो आहे, जंहिं सबबु बाअसर मुसलसल जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन वधीक चयो त मज़कूर बाअसर ख़िलाफ़ मूं शहर ऐं आसपास जे चङनि मुड़ुसनि खे पिणु दान ॾिनी आहे, पर अञा ताईं को बि सण इंसाफ़ न थियो आहे। IG सिंध SSP वतीन समेत आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो F9 न्यूज़।